आधेले जी पगड़ी रुपए जी बधाणी किरी पवे खूह में त ॿ रुपया कढाणी। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदाणी अॼु हिन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांजे साम्हूं खणी आई आहियां। आधेले जी पगड़ी रुपए जी बधाणी किरी पवे खूह में त ॿ रुपया कढाणी। इन पहाके जो मतिलबु आहे शइ खां वधीक उनजे शइ जे मूल क़ीमत खां वधीक उनजे रख रखाव ते ख़र्चु अचणु। आधेले जी पगड़ी रुपए जी बधाणी यानी कि जेका शइ जेतिरे जी आहे कान उन खां वधीक त उनखे घर में आणणु ऐं इंस्टॉलेशन ते ई लॻी वञे। जे किरी पवे खूह में त ॿ रुपया कढाणी यानी कि अगरि उहा ख़राबु थी वञे त उनजे रख रखाव ते उनखां वधीक ख़र्चु अचे। आधेले जी पगड़ी रुपए जी बधाणी किरी पवे खूह में त ॿ रुपया कढाणी। हाणे हिन जी मिसाल ॾेई थी सघां। पाण ॾिठो हूंदो एसी था वठूं पाण। हाणे एसीअ जी क़ीमत एतिरी कान्हे पर जे घर में अचे थो त उनजे बिजलीअ जो बिल ई एतिरो वधीक थो अची वञे त एसीअ जे मूल क़ीमत खां वधीक ई उनजो बिल अची वेंदो आहे। वरी उन खां पोइ अगरि एसी ख़राबु थिए त पोइ त उनजो ॿियो ई ख़र्चु अची वेंदो आहे। त छा चइबो? आधेले जी पगड़ी रुपए जी बधाणी किरी पवे खूह में त ॿ रुपया कढाणी। मां सम्झां थी तव्हांखे हिन सुठे पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो ऐं तव्हांखे वणंदो बि। जय झूलेलाल।